नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रतो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले अॻुवाण अल्लाह वरायो उमराणी जे घर ते शिकारपुर पुलिस तरफ़ां चढ़ाई करण वारे वाक़े ख़िलाफ़ एसटीपी जे सॾ ते अल्लाह वरायो उमराणी, अख्तर सदर ईरानी, मिर्ज़ा खान उमराणी, अमानल्ला बिरोई जी अॻुवाणी में एसटीपी तालका ऑफिस खां एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें पार्टी कारकुननि समेत वॾे अंग में शहरनि शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे अवामी प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाण नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त शिकारपुर पुलिस एसएचओ सदोरो लाशारी जी अॻुवाणी में पुलिस अटालन हिकु सियासी अॻुवाण जी रिहाइशगाह ते बिला जवाब चढ़ाई करे चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कंदे माण्हुनि खे यगमाल बणाए खेनि हरासा कयो वियो, जेको मज़म जोॻो अमल आहे। हिन वधीक चयो त असां आईजी सिंध एसएसपी शिकारपुर खां घुर करियूं था त बिला जवाब चढ़ाई कंदड़ ऑफिसरनि खिलाफ़ नोटिस वठी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एसटीपी तरफ़ां एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।